आगाह क्यों था कारुंजर जो सब हिस्सो विरसो नाहे। कारुंजर बाबत सिंध हाई कोर्ट से गलत बयानी कही वही। उमर सुमरो जो इहो चवण है। हाई कोर्ट की फतवा ते एतराज़ नाहे। कारुंजर जो सजो एरिया विरसे में शामिल नाहे। निगरान सूबाई वज़ीर उमर सुमरो जो इहो चवण है। संदसि आहे त कारुंजर के हिस्से में जेके मंदिर मस्जिद ऐं मक़बरा आहिनि, सिंध हुकूमत उन्हनि जी हिफ़ाज़त कंदी। अगर उन ॻाल्हि ते बीहंदासीं त पोइ मुल्क या दुनिया में किथे भी माइनिंग या गैस जा ज़ख़ीरा दरियाफ़्त न थींदा। सिंध हाई कोर्ट खां तस्दीक कराईंदासीं त कहिड़ा जबल ऐं टेम्पल आसारनि में आहिनि, बाक़ी ॿियो वसी इलाइक़ो आसार नाहे। सबके लिए एक है, आपका सवाल बावजह है, लेकिन जहाँ तक आपने एक पॉलिटिकल लीडर की बात की, उनको प्रोटेक्टिव बेल मिली थी। प्रोटेक्टिव बेल देना कोई ऐसी बड़ी बात नहीं है। बहुत से लोगों को जो मुल्क के बाहर होते हैं उनको 3 या 4 या 5 रोज़ के लिए प्रोटेक्टिव बेल दे दी जाती है, और उनको शरीफ साहब को जो है, मियाँ साहब को प्रोटेक्टिव बेल मिली थी। तो उनका केस उन पार्टी लीडर से मुख्तलिफ है जो पहले ही अभी फ़िलहाल किसी सज़ा में जेल काट रहे हैं। तो केस की नौयत काफ़ी मुख्तलिफ है। अब देखते हैं आगे क्या डेवलपमेंट्स होती हैं। जो मियां नवाज शरीफ, उनका, मैं तो उनका वकील नहीं हूँ, तो मुनासिब नहीं होगा ज़्यादा कहना, लेकिन जो पढ़ने में और सुनने में आया, उनका मौक़िफ़ ये है कि उनकी जो कन्विक्शंस हुई थी, जो फाइनल उनके ख़िलाफ़ सज़ाएँ हुई थी, वो उनकी गैर हाज़िरी में हुई थी, और अब उन सेंटेंसेस को वो कंटेस्ट करना चाहते हैं अदालतों में, उनको सेट असाइड करना चाहते हैं, उनको ओवरटर्न करना चाहते हैं। इसलिए वो आए हैं। जहाँ तक सुप्रीम कोर्ट की बात है, सुप्रीम कोर्ट में जिस केस में उनको सज़ा हुई थी वो इकामा की बुनियाद पर थी, वो एक मुख्तलिफ केस था। नज़ीर नवा के आगाह क्यों पिया। जैकमाबाद में जिते सूबाई वज़ीर उमर सुमरो मीडिया से ॻाल्हि ॿोल कई है। इन हवाले से वधीक तफ़सील मालूम क्यों था। जैकमाबाद में अब्दुल गनी खोसो लाइन ते मौजूद है। जी अब्दुल गनी, आगाह कजो इन हवाले से। जी बिल्कुल, निगरान जे सूबाई वज़ीर उमर सुमरो जैकमाबाद में डिस्ट्रिक्ट बार पारां जो आज ॼाणे खां पोइ जेको मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कारुंजर जो सभु हिसो जेको आसारनि में शुमार नथो थिए। कारुंजर जे मामले ते जेको आहे सिंध हाई कोर्ट सां ग़लति बयानी कई वई आहे। उनजो इहो चवणो हो त सूबाई वज़ीर माइनर ऐं मिनर जेको आहे उनखे हाई कोर्ट जी फतवा ते को बि एतिराज़ नाहे। सिंध हाई कोर्ट खां जेको आहे कारुंजर जे जबल ऐं टेम्पल समेत ॿियनि आसारनि बाबति जेको सिंध कोर्ट कंपनी जो तस्दीक कराईंदासीं। बाक़ी कारुंजर जो जेको सॼो एरिया जेको उहो विरसे में शामिल आहे। उन इहो बि चयो त कारुंजर जो इलाइक़ो जेको आहे वसी आहे। कारुंजर जेके इलाइक़े में मंदर मस्जिद ऐं मक़बरा आहिनि, उन्हनि जी हिफ़ाज़त करणु सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। कारुंजर जे जेके ॿियनि जेके इलाइक़नि में जेको आहे उन माइनिंग ऐं जेके गैस जा तेल जा ज़ख़ीरा ॻोल्हण लाइ जेका माइनिंग थींदो रहंदो आहे, उन हिकु सवाल जे जवाब में चयो त कानून सभिनी लाइ बराबरि आहे। नवाज़ शरीफ़ खे जेका हिफ़ाज़ती ज़मानत मिली आहे जेका वॾी ॻाल्हि न आहे, छो त नवाज़ शरीफ़ जो केस ॿियनि जेके सज़ा काटिन लीडर्स खां मुख़्तलिफ़ आहे। उनजो इहो चवणो त नवाज़ शरीफ़ खे सुप्रीम कोर्ट खां जेको आहे इकामा जे केस मां सज़ा थी आहे। उनजो इहो आहे त गैर हाज़िरी थियण ते जेका आहे उनखे सज़ा मिली आहे, जंहिं लाइ उहा अदालत खे मुंहुं ॾियणु चाहे थो। उन हिकु सवाल जे जवाब में चयो त अमन मान जी सूरत हाल जेका आहे कुझु बहितर थी आहे। वॾो वज़ीर उन मां मुतमिन न आहे। पुलिस ऐं ज़िले इंतज़ामिया खे वधीक महिनत लाइ चयो आहे, न त उन्हनि जे ख़िलाफ़ पिणु कार्रवाई थींदी। उन इहो चयो त गैर क़ानूनी अॻुवानी ऐं धारियुनि ख़िलाफ़ एक्शन थींदो। जेके कैंपेन खां ॿाहिरि आहिनि उन्हनि खां पुछण कयो वेंदो त इहे प्लाज़ा ऐं होटल कीअं था हलनि, ऐं गैर क़ानूनी तरसियल अॻुवानी ख़िलाफ़ जेको आहे कानून तहत जेको आहे केस दाख़िल करे उनखे गिरफ़्तार करे बॉर्डर मोकिलियो वेंदो। बाक़ी जेको आहे उन्हनि खे जेको आहे बकरियुनि जे धड़नि वांगुरु जेको आहे गिरफ़्तार करे हिकु गाॾी में विझी करे जेको आहे उन्हनि खे जेको आहे बॉर्डर ते न मोकिलींदो। इनमें जेको आहे कुझु वक़्तु लॻंदो। जी ठीकु आहे अब्दुल गनी, वॾी महिरबानी इन हवाले से आगाह करण जे लाइ।